नाज़रीन, सुल्तान कोट ऐं भर पासे में भी माकड़ के हमले सबब आबादगार सख्त परेशान आहिनि। वधिक तफ़सील ॿुधाए रहियो आहे इसरार चांडियो। नाज़रीन, सुल्तान कोट ऐं भर पासे जे इलाइक़नि मियाँ साहब हमायूं जागण जे इलाइक़े में माकड़ लखें तइदाद में माकड़ जा कटक पहुची विया आहिनि, जिन आबादगारनि जा फसल खाई नास करे छॾिया। हिते मौजूदु आबादगारनि ऐं इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जा कहिड़ा वीचार आहिनि। अॻ में फसल में बीमारी हुयूं, वरी मथों हे माकड़ अची वई आहे। बराए महिरबानी जो असांखे कुझु ग़रीबनि जे लाइ कुझु कयो। सिंध हुकूमत खे अपील था करूं त असांखे स्प्रे कराए ॾियो। जीअं वॾे वॾे अमीरनि जा तलाउ आहिनि, उन्हनि जे करे हुकूमत असांजे माकड़ जे लाइ स्प्रे नथी कराए। महिरबानी जेको आहे असांखे स्प्रे कराए ॾियो। जीअं त असां पंहिंजे आला अमलदारनि खे ऐं अपोज़िशन लीडरनि खे ऐं सिंध हुकूमत सां मुतालबो कयूं था। जीअं त अॻ में असांजे फसलुनि खे अन्न घटि थी वियो आहे, उहो कुदरती तरह ते थी वियो। हिन वक़्तु असांजे कणिक जा जेके फसल तयारु आहिनि उन्हनि में जेको माकड़ पइजी वियो आहे, माकड़ बालातर वॾनि MLA MPA'नि जे करे ऐं जेको आहे स्प्रे न कयो वञे थो पियो। त मां पंहिंजे सिंध हुकूमत खे मुतालबो कयां थो त असांजे फसलनि जे बचाव जे लाइ जेको स्प्रे कयो वञे। बराए महिरबानी कयो वञे ते स्प्रे कयो वञे। जेके अॻे ई फसल तबाह थी वियो असांजो, वरी अञा ॿीहर तबाह थियण वारो आहे। बराए महिरबानी सिंध हुकूमत खे अपील था कयूं। माकड़ पुॼण सां कणिक आहे जेकी साई थिए थी, पन कढे थी, सरियई आहे, मटर आहे, जव आहे, पन कढण सां उनखे ख़तमु करे छॾे थी। असां ग़रीब माण्हू 3000 रुपया कणिक जो कटो आहे, 100 रुपया सरियं जो किलो आहे, जेको विझूं था माकड़ खाधी वञे थी। असांजी अपील आहे त सरकार खे को न को जो हल हूंदो। माकड़ हिते पुॼी वई आहे। असां ग़रीब माण्हू कणिक कई थासीं, मटर कयो थासीं, सरियं कयो थासीं, उहा बि खाइजी वई आहे। ग़रीब माण्हू असां वञूं काॾे? अॻे फसल असांजो मरी वियो, हाणे हे थियो असां वञूं ग़रीब माण्हू असां काॾे वञूं? एॾी कणिक महांगी आहे, 4000 रुपयो मण आहे। असांखे सरियं बि महांगी मिले थी, उहा बि 500 रुपये किलो मिले थी। ग़रीब माण्हू असां वञूं काॾे? ॾींहं जी आहे, राति जी न आहे असां वटि। लखें तादाद में फसल के माकड़नि लखें तादाद में अची कटक पहुची करे असांजे फसलनि खे खाई तबाह करे छॾियो आहे। ऐं असां जेको कणिक नओं पोखियूं था, उन जा सावा सल निकिरनि था, उन्हनि खे बि खाई नास करे छॾनि था। असां ग़रीब माण्हू रोज़ु कणिक जो बिजारो किथां विझंदासीं? ऐं हिते कुझु बासर आहिनि, उन्हनि जा मच्छी जा तलाउ आहिनि। उन्हनि मच्छी जे तलाउनि जे करे जेको आहे स्प्रे नथो थी सघे। ऐं हेलीकॉप्टर स्प्रे जेको हवाई स्प्रे आहे उहो बि उन मच्छी जे तलाउनि जे करे नथो थी सघे। जेकॾहिं मच्छी जे तलाउनि जे करे उहो स्प्रे नथो थी सघे त हिते जेके असांजा आबाद जेके फसल आहिनि उहे त तबाह थी वेंदा। हिननि गवर्नमेंट सिंध ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह खे अपील कई आहे त फौरी तौर माकड़ स्प्रे कराए ॾिनो वञे, जीअं असांजा जेके फसल आहिनि वधीक तबाही हाली खां बची सघनि। इसरार अली चांडियो, KTN न्यूज़।